सिंध तरक्की पसंद पार्टी पारा फलस्तीन सां थींदड़ ज़ुल्म ऐं बर्बरियत ख़िलाफ़ शहबाज़ बिल्डिंग खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली जी अॻवानी एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादिर बक्सी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान करे रहिया हुआ। रैली में शरीक सवे माण्हुनि जे हथनि में प्ले कार्ड, बैनर ऐं पार्टी जा झंडा खयल हुआ। हू फलस्तीन जे हक़ में ऐं इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। अने मौके ते सिंध तरक्की पसंद पार्टी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कंदे चयो त अॼु जी रैली फलस्तीन सां इज़हार यकजहती लाइ आहे। फलस्तीनी हिन ज़मीन जा हज़ारे सालनि खां मालिक ऐं वारिस आहिनि। फलस्तीन पंहिंजी अलॻि ॿोली, तारीख़ ऐं सक़ाफ़त रखे थी। फलस्तीन खे आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार क़ौम बणाए उन खे क़बूल करणो पवंदो। आलमी ताक़तुनि खे सम्झणु घुरिजे ईअं न थिए त संदन ख़ामोशी सबबि टीं आलमी जंग शुरू थी वञे ऐं इंसानियत जो वधीक क़त्ल थिए। जंगबंदी कराए आलमी अदालत में फलस्तीनियुनि सां इंसाफ़ कयो वञे। एसटीपी जे वाइस चेयरमैन गुलज़ार सुमरो चयो त फलस्तीन जे मज़लूम ऐं महकूक क़ौम मथां थींदड़ ज़ुल्म सबबि 12,000 खां मथे माण्हू क़त्ल थी चुका आहिनि। मरकज़ी अॻवान हैदर शाहानी चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी फलस्तीन सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आहे। हैदर मल्लाह चयो त इसराइल जी बमबारी जो निशानो मासूम ॿारड़ा ऐं औरतूं थियूं आहिनि। समाजी कारकुन बदर चन्ना, सूरज कोहिस्तानी, हैदर मल्लाह ऐं ॿियनि बि रैली खे ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।